अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवा है मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। नाज़रीन, हुसड़ी थाने की पुलिस हर जुमे जो शाम जो हैदराबाद खां टनू मोहम्मद खान रोड हुसड़ी मोड़ वट व्हीलिंग कंदड़ खिलाफ क्रैकडाउन करे केतरनि नौजवानन खे गिरफ्तार करे इलाको हवाले कर छॾियो आहे ऐं संदन मोटरसाइकिलूं थाने ते ॿियारे छॾियूं आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी के रिपोर्टर मुख्तियार वको जी खबर मौजूद SHO हुसड़ी गुलाम फारूक राहो पोटो सिंध ऑनलाइन टीवी से ॻाल्हाईंदे चयो त हैदराबाद वासी नौजवान हर जुमे की शाम जो टंडू मोहम्मद खान रोड ते वन व्हीलिंग करण लाइ निकिरनि था। इन करे काफ़ी भेरा हादसा थिया आहिनि ऐं रोड क्रॉस कंदड़ इलाइके वासियुनि जे मथां वन व्हीलिंग कंदड़नि जूं गाॾियूं चढ़ी वञनि थियूं। उन करे केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थिया ऐं कुझु माण्हू फोत थी वञनि था। हुन चयो त काफ़ी भेरा वन व्हीलिंग कंदड़ नौजवाननि खे रोके संदन वालिदिन खे घुराए वन व्हीलिंग न करण जो पाबंद बणाए खेनि आज़ाद कयो आहे, पर नौजवान वन व्हीलिंग करण खां नथा मुड़नि। अॼु फतेह चौक खां मलंग होटल टनू मोहम्मद खान रोड जे ॿिन्ही पासनि खां पुलिस ॿियारे संदन खिलाफ क्रैकडाउन करे वन व्हीलिंग कंदड़ केतिरनि नौजवाननि खे गिरफ्तार करे लाकअप कयो आहे ऐं संदन गाॾियूं पिणु थाणे ते खणी ॿियारियूं आहिनि। हुन चयो त गिरफ्तार वन व्हीलिंग कंदड़ नौजवाननि खे संदन वालिदीन जे अचण ते आज़ाद करे संदन गाॾियूं चालान कयूं पियूं आहिनि। वधीक खबरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन।